वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला रफ़ीक लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व नबीना व हुज़ूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। वलौ अन्न क़ुरआनन सुय्यिरत बिहिल जिबालु औ क़ुत्तियत बिहिल अर्दु औ कुल्लिम बिहिल मौता बल लिल्लाहिल अम्रु जमीआ। अफलम ययअसिल्लज़ीना आमनू वल्लौ यशाअुल्लाहु लहदन्नास जमीआ। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लौ यतमन्नतु उम्मती अन तकून अस्सनतु कुल्लहा रमज़ान। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन इअतकफ़ अस्रन कहज्जतैन व उम्रतैन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। अल्लाह मिठा तुझ कुदरत जा अजब अजीब नजारा। अल्लाह मिठा तुझ कुदरत जा अजब अजीब नजारा। किथी वण वण कार जा किथे पर पट पर कख ॾिठा कारा।
किथे नफरत जा नुकसान दिठम के मोहब्बत जा मारा रब मिड़नी के तुझा सहारा तू कादिर कुल कायनात जो सिज उभरी सुबह जो पखिन खोलिया पर किन मेरा मोती माणिक अला किन मेरा कख अदा तन के मिल्या लख जो आसरो अल्लाह हमें हजारे हस्तियों जमाने में पर मोहम्मद जो न मट भाया घुम्यो अरबी जे धरती ते मिट्टी सुरमो करे पाया सिराज उन घोट जो उम्मती आया कदो महसर अंगल अल्लाह सा मेरा सोहना नबी शाना वाला की सोहने दी मैं गल करा है उचिया माना वाला ततड़े दी टुरे जी जानी बादल छांव करे दे जहड़े रस्ते गुजरे जानी वण बे सलामी दे दे चा सोहने दा में ना ठरा है उचिया माना वाला सादी किस्मत लगी हो गई सादी किस्मत लगी हो गई मक्की हो गई मदनी हो गई सानू मिलया हुसैन दा नाना साडी जन्नत पक्की हो गई हिन भलारी जूई मां व्या के ई लाल लडे न पोढ़ पते न जवानी ते न सजे न जडे सिराज मोट पियो छॾे आखिर राही राह जा कामा कम दुन थे थोड़े गुरिया चाढ़े घर अकमा अब न थे थोड़े फुटिया झले फर पराओ पंजो न थे थोड़े लुटे देस घर पीर मां परवर न थे हुज के दो ताकतवर भिट जो घोट लतीफ चे तोड़े हलियो वने सिर तब साथ डुबो सच जो खीर खालस न मिले त खीर जो फायदो कहिड़ो चंगो हुजे त चंगाई न करे इन मीर जो फायदो कहिड़ो इल्म हुजे अमल न हुजे इन पीर जो फायदो कहिड़ो मजाजी मोहब्बत में पाण चीर जे इन चीर जो फायदो कहिड़ो बगैर तकबीर जे सीर जे इन सीर जो फायदो कहिड़ो सिराज मुड़स हुजे त मथेर हुजे न त बेज़मीर जो फायदो कहिड़ो काबिल सदे तराम वाजिबुल एहतराम मुझे इंतहाई मोहतरम मुकर्रम मजीद दोस्तों भाइयों बुजुर्गों अल्लाह तबारक व तआला जे कुरान अजीम जा मुख्तसर अंदाज में मुख्तलिफ जाइन ता अवा दोस्तन जे खिदमत आलिया जे अंदर तिलावत कई आ जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ख़ीराए अहादीस में जा ब हदीसूं अवा दोस्तन जी खिदमत आलिया जे अंदर पेश कयूं दुआए त अल्लाह तबारक व तआला बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद रब साईं अवाई असां समूरन के कुरान अजीम जे ॾिसल दग जे मथां अल्लाह तबारक व तआला अमल करण जी तौफीक अता फरमाए उलमा जी हाज़री अवा दोस्तन जी तशरीफ आवरी रमजान मुबारक जे भलारे महीने जे अंदर खत्मुल कुरान जे पुरमुसरत मौके ते पेरियों मर्तबा दोस्तन जे इसरार ऐं सिकबर सदते रब साईं कुरान अजीम जी दीनी इल्मी फिक्री कचहरी में अचण जो मौको नसीब फरमायो आ तादिर जेका घड़ी इन कुरान वारी कचहरी कुरान वारी महफिल में वेहूं जरूरत अमल जी पेरियों मर्तबा
अवां जे हिन सिटी कंबर जे जामे अक्सा मस्जिद के अंदर मुझे पांजे मोहसिन भा बरादर मुकर्रम हजरत सी अब्दुल अलीम अब्बासी साहब जे हुक्म इसरार ते पन्नो वाकिन का सफर करे कुरान अजीम की कचहरी में रब से अचण जो मौको ऐं शर्म नसीब फरमायो। अल्लाह तबारक व तआला मुझे बुधाइण के अवां जे बुधण के पांजे बारगाह इलाही के अंदर मंजूर ऐं मकबूल फरमाए। वक्त के बचाईंदे बगैर के तमहीद जे अर्ज रखा सब खां पहिरियां उन कारी साहब के लख लख मुबारक जे महबूब जे मुसल्ले ते भी करे तरावीह जे सूरत में रब रहमान जो कुरान बुधायो। बे नंबर ते उहा जमात भी नसीब ने भागन वारी जे कारी साहब जे पोयों मुक्तदी बणजी रब रहमान जे कुरान के बुधो आ। बुजुर्गन किताबन के अंदर लिखियो आ त वडे ना वडा अवां असांजे मथां अल्लाह जे कुरान जा 5 हक आहिन। घणा सही 5। जे कदे उए हक अदा न कंदासे त बुजुर्गन लिखियो आ त उन इंसान के आमिल कुरान तालिबे कुरान सदराण जो हक नाए। पहिरियों पहिरियों अल्लाह जे कुरान जो अवां असांजे मथां हक इहो आ ईमान बिल कुरान। तवां असांखे ईमान बनाइणो आ, इहो अकीदो रखणो आ, अकीदो बनाइणो आ त अल्लाह जो कुरान सच्चो किताब आ। पहिरियों इहो कुरान जो अवां असांजे मथां हक आ। अल्लाह जो कुरान मुबारक किताब आ। अल्लाह जो कुरान मुकद्दस किताब आ। अल्लाह जो कुरान महफूज किताब आ। अल्लाह जो कुरान आलमगीर किताब आ। अल्लाह जो कुरान मंज़िले मिनल्लाह किताब आ। पहिरियों पहिरियों इहो अवां असांजे मथां अल्लाह जे कुरान जो हक ऐं बुजुर्गन लिखियो आ त अल्लाह सां ॻाल्हाइण जो ज़रियो बि रब जो कुरान। ज़रियो रब जो कुरान। जेकरे चाहो था दिलूं तवां असांजूं करार वठन त दिल के सुकून पहुंचाइण जो ज़रियो भी रब जो कुरान आ। इज्जतुन जो ज़रियो भी रब जो कुरान। हजरत उमर तो फरमाए मां मक्के जो इकरार हूं माखे खबर ही नहीं त इज्जत भी का शय थींदी आ। उमर तो फरमाए मां मोहम्मद जो कलमो पढ़ियो कुरान के सीने में समायो तो खुदा इज्जतुन जा ताज पहराए छॾी। इज्जतुन जो ज़रियो भी रब जो कुरान। यही कुरान किताबुल्लाह भी याद कलामुल्लाह भी किताबुल्लाह भी याद। छाजे करे त अल्लाह तबारक व तआला बिन किताबन जी तिलावत बिन किताबन जी तिलावत न कया। अल्लाह अकबर कबीरा ये कुरान किताबुल्लाह बिया त कलामुल्लाह बिया। बुजुर्गन को बुधंदा आयो नज़रत कया जने अल्लाह तबारक व तआला इन कलामुल्लाह जी तिलावत कया। मलाक चौंदा बयान उहा उम्मत नसीबन वारी उहा कौम नसीबन वारी उहे इंसान भागन वारा जेके अल्लाह तबारक व तआला उहो किताब अता कयो जेको रब पाण पढ़ियो आ। जेको रब पाण पढ़ियो आ। मां प्यार में ही भी चोंदो आ इज्जत कुरान में आ, अजमत कुरान में आ, बरकत कुरान में आ, रहमत कुरान में आ, वहदत कुरान में आ, शरीयत कुरान में आ, सदाकत कुरान में आ, अदालत कुरान में आ, सखावत कुरान में आ, शुजाअत कुरान में आ त जन्नत भी कुरान में आ। जन्नत भी
जन्नत भी कुरान में आ। रमजान मुबारक के महीने के अंदर दिल नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाब जिब्रील के कुरान की तिलावत बुधाईंदा माही भी चोदो अल्लाह तबारक व तआला तमाशा के नबी अता फरमायो तब चूंडे कुरान अता फरमायो तब चूंडे माही भी जुमला चोदो अल्लाह तबारक व तआला वो दिल नबी अता फरमायो देखो इज्जत में आला अजमत में आला सिफत में आला इफ़्फ़त में आला जलवत में आला किलवत में आला जलाल में आला जमाल में आला कमाल में आला प्यार में आला विस्तार में आला अनवार में आला किरदार में आला प्यार में आला शान में आला मान में आला असा जो मोहम्मद कुरान में भी जो आला ही आला बुलंद आवाज़ नजरत गजा अल्लाह अकबर कबीरा कन किताबन दी तिलावत अल्लाह तबारक व तआला को न कया क्या समूरा किताब मत जिया लफ्ज मत जिया मफहूम मत जियो माना तब्दील थी वे पर हिन कुरान अजीम ने ज़ेर ज़बर में भी फर्क ना है नजरत गजा जेकर अज भी रब रहमान दे कुरान दे हरफन के जोड़ी ने हरफन के जोड़ी ने लफ्ज तई बोना लफ्जन के जोड़ी ने कलमा तई बोना कलमन के जोड़ी ने जुमला तई बोना जुमलन के जोड़ी ने आयतों तई बोनो आयतों के जोड़ी ने सूरतों तई बोनो सूरतों के जोड़ी ने रुकू तई बोना रुकन के जोड़ी ने मंजिलों तई बोनो मंजिल के जोड़ी ने तक कुरान जुड़ी पादो इन कुरान जे ज़ेर ज़बर में फर्क नाए छाजे करे कुरान अज़ीम जे फाज़ जो ज़िम्मो रब पाण खणी छॾियो आहे बोल रब जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इल्ला नानु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून डाढ़िया मुंड में मगाल शेड़िया इज्जत भी कुरान में आ इज्जत भी कुरान में आ अमीर उम्र जो जमानो आ माही भी चोदो आ उमरा त उमरा न तमोता उमर भी उमरा नजरत गजा अमीर उम्र जो जमानो आ मक्के जो गवर्नर नबी जो मोतबर सहाबिया सियाणो सहाबिया दाहो सहाबिया सियाणो सहाबिया चोटी जो कुरान जो कारिया हजरत नाफे इब्न हारिस रज़ियल्लाहु तआला अन्हु अमीर उमर हुकूमत जी काबीना घुराए एकड़ो मसोड़े जो सॾ ॾिनो आ अल्लाह अकबर कबीरा हजरत नाफे रज़ियल्लाहु तआला ने भी पैगाम पहुंचो आ त तोके भी पेश थियणो आ नजरत गजा हजरत नाफे रज़ियल्लाहु तआला पांजी बाडी समूरी घुराई आ उमर सूरा जो इजलास रखियो आ प्रोग्राम रखियो आ मीटिंग रखी आ मशवरो रखियो आ माके भी मक्के मां मदीने वञणो आ अल्लाह अकबर कबीरा हते नाफे चोंदो पियो आ पंध टुकड़ो चङो आ ख़बर नाए महीनो लगे अध लगे माके थकाई ख़बर नाए मोट मुलाकात भी मथो आ मां पांजो नाइब मुकर्रर करे तो मदीने वीनो अल्लाह अकबर कबीरा नजरत गजा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हते नाफे रज़ियल्लाहु तआला अन्हु एक शख्स के नाइब गवर्नर मुकर्रर करे मदीने पाक में पहुंचो आ अमीर उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु पुछंदो पियो आ नाफे दे तालवार केड़ो पांजो नाइब मुकर्रर करे आयो आ आका अब्दुर्रहमान ते जो नालो आ अब्दुर्रहमान ते जो नालो आ अब्दुर्रहमान मक्के में गुलाम नौकरा उमर कावड़ में आयो उमर जज्बात में आयो उमर जलाल में आयो तो के सारे मक्के जे अंदर को मानू को न मिलो एकड़ो गुलाम एकड़ो नौकर तू नायब गवर्नर बनाया आयो आ इन में खूबी कहड़ी आ अल्लाह अकबर कबीरा हते नाफे चोंदो पियो आ इन्नहु कारिउन बि किताबिल्लाह सही बी त खूबी ना है कुरान जो कारिया कुरान जो कारिया नजर तक जा आहे त गुलाम नौकर पर कुरान जे हुजन जे करे मक्के जो गवर्नर बणियो आ
इज्जत कुरान में आ एकड़ो अन्या मां अवा के वाक़ो बुधाया हजरत गया एकड़ो कोठा कबीलो समूरो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो पढ़े नबी पाक जो गुलाम बन जियो हजरत गया एकड़ी के गाल में इख्तिलाफ थी पयो हो पाड़े वारो चोंदो पियो इमाम असा दे पाड़े जो मस्जिद में खपे हो चोंदो पियो इमाम असा पाजो बनायो वदा एतराब थी दा वदा झेड़ा थिया वदा झगड़ा थिया जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कोट वारा कबीले वारा गजी आया सही इमाम जी जरूरत आ हो चोंदो पियो असा दे पाड़े जो इमाम होजे को चोंदो पियो असा दे पाड़े जो इमाम होजे समूरो कबीलो गजियो कोट वारा खान नवाब का मोरा चंगा भरा गरीब मजदूर नजरत गजा समूरा कट्टा वेचाल इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन कबीले वारा सा मुखादम मुदा साईं गालाईंदा बयान नजरत गजा एकड़ो उन कचहरी जे आखिर में बैठो आयत मिस्कीन सावी आयत गरीब सावी कपड़ा फाटा बयान नजरत गजा नबी पाक ऐलान फरमायो तमाम कुरान सुनो केर पढ़ंदो कुरान सुनो केर पढ़ंदो उन साहब जो नालो हजरत आमिरा उथी आयो आका कुर्बान वना हाल करीबिया पर कुरान वारी दौलत तो महबूब दे तो फेल रब्बा ता कया बुलंद आवाज अते आमिर रज़ी अल्लाह तआला नो एड़ो तो कुरान पढ़ियो मुझे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने नबूवत वाले नेड़न मां पानी वही आयो नजरत गजा इमामुल अंबिया कुरान बुधी करे मुझे साईं फरमायो अंत इमामुहुम तो हिन कबीले जो इमाम इन कबीले जो इमाम अते अमर तो फरमाए मिस्कीनी गरीबी जे करे कोठवारा मानो माके घर में भी वेहणो कोन दीना जरे नबी पाक दे आया रे मां विच में अची वेठो कोठवार उठाए माके पोते वनी आयो पर इमामुल अंबिया फरमायो तू कबीले जो इमाम तू कबीले जो रहवारा तू कबीले जो पेशमाम अते अमर तो फरमाए जरे दिलबा नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठी करे उतो जो हलियाओ घर दे ईंदा पयाओ को चोंदो पियो इमाम साहब हेडो हलो को चोंदो पियो इमाम साहब हेडो हलो नजरत गजा अते आमर तो फरमाए कुर्तो त पुराणो कपड़ा त पुराना प्रजने कोठ दे अंदर आया ने समूरे कोठ चंदो करे सोना कपड़ा भी पाराया सोनी चादर भी पाराए नजरत गजा आमर चोंदो पियो मां गरीब के केर सुनाने इज्जत रब दे कुरान लिया इज्जत रब दे कुरान दिया अल्लाह अकबर कबीरा पर पेरो हक कुरान जो दियो त तमा संगे अकीदो बनाणो ईमान बनाणो अल्लाह जो कुरान सच्चो किताब अल्लाह जो कुरान मुबारक किताब मंजिल मिन अल्लाह किताब अल्लाह तबारक व तआला इन कुरान जो कम ज़ालिमन ऐ जाबरन खां भी वरतो ज़ालिमन खां भी रब कुरान जो कम वरतो बुजुर्गन को पुछंदा बुधंदा आयो त कुरान के ज़ेरा ज़बरा हज्जाज और यूसुफ देवाई होयो ज़ालिम केतरा ही उन असा जे साईं जा साहबा शहीद कराया ओ मां इए भी चोंदो केरो इए न चवे त कुरान जा आशिक दुनिया जो जहान छडेया अन्या कुरान जा परवाना रहन पिया के कुंभ शहर में माविस वास्ते मुहर्रमुल हराम के महीने में कारी मोहम्मद हसन बरोही हाजी इमदादुल्लाह साहब मूसा कठो होजे हाय साहब माके बुधायो माके जे अब्बासी साहब जे प्रोग्राम जो घुरायो इन जे घर जे कहानी जी खबर आ तवा के बजो से असा के त खबर कोने के से इन जो सजो घराणो कुरान जो हाफिज कारी मोहम्मद हसन बरोही उनजे पुत्र के मा सड पियो के से असा जे नाने के ब घर वारियों असा के 15 मामा घणा बा 15 मामा के से 15 ही मामा कुरान जा हाफिज असा 6 भाई आयो 6 ही भाई कुरान जा हाफिज 4 भेनर 3 हिफ्ज मुकम्मल कियो हिकड़ी रही आ जगा उहा भी रब जे मेहरबानी सां साल पूरो कंदी सच बुधायो इयो घर तबा जन्नत आ न पीर जुल्फकार नक्शबंदी खुतबा ते फकीर में लिखियो आ त जेड़े तेड़े के कुरान कोन मिलंदो खुदा जी चूंड आ जेड़े तेड़े के कोन मिलंदो रब करीम जी चूंडा जेका रब कुरान जो कम वठे रब जी मर्जिया हां भाई रब जे मर्जिया हजाज यूसुफ ने कुरान जो कम कंदो पियो एरा बदेवाइंदो पियो सेरा सबरा देवाइंदो पियो यहूदन जा द आलम गजी आया हजाज यूसुफ के चोंदा बयान जे मोहम्मद जे कुरान में हिकड़ी मयारा
एकड़ो लफ्ज मटाए असा जो कम थी विनो नजर तक जा हजाज यूसुफ चोंदो पियो केड़े तमा जे मथो मयार जे कुरान में लिखियो पियो फअबौ अयु सयफुमा फअबौ के कटे करे फअतौ जा जुमला लगायो असा जे मथो मयार लही वेनी हजाज यूसुफ चोंदो पियो इंतजार को तमा घरों थी जा घर जे अंदर जो आयो तलवार के खणी करे चोंदो पियो अल्लाह मां जालिम का वडो अल्लाह मां आमर का वडो अल्लाह मां जालिम का वडो मां वडा जुल्म कया ओ मुजा अल्लाह पर मां एतरो भी बदबख्त नया तुझे कुरान के तब्दील कया धनी के कतार में भी आए धनी दा सिर कलम करे छड़िया आए तो गुनाहगार आए तो जालिम जाबर पर अल्लाह तबारक व तआला इनको कुरान जो कम वरतो या ना उते भी ही हस्ती कम बाकी सब कुछ खत्म इन जा अमल जेके नेक अमल समझदा ना उते कम अचण वाली हस्ती रब जे के अल्लाह वाला जीव जुमला चया चो सुभान अल्लाह कोई गुल बाकी रहेगा ना चमन रह जाएगा कोई गुल बाकी रहेगा ना चमन रह जाएगा पर रसूलुल्लाह का दीन हसन रह जाएगा डाढा पेरो कुरान जो हक हुआ मुख्तसर कंदो आया बे नंबर ते कुरान जो हक हुआ तो कुरान जी तिलावत करण जरूरी है हफ्ते में बे में महीने में घर जो फर्नीचर साफ करना है पर अफसोस आ जो साल पूरो गुजरी थो ने पर कुरान जे पोती के भी साफ करने के लिए तैयार हो मुसलमान यो कुरान जो हक ये साईं फजीलत कुरान जो सुने अंदाज में के तिलावत के बारे में बुधाई इमाम अल-अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिने जनाब सिद्दीक अकबर मुझे साईं जो कलमो पढ़ो अर्ज़ो कंदो पियो आका कुर्बान वन्ना मुझी जिम्मेवारी केड़ी आ पाक नबी मुझ मोहम्मद को फरमाए अबू बकर जे को कम मा मोहम्मद करीम जो आ वो कम तो अबू बकर जो आ तबलीग करण मा मोहम्मद जो कम आ वो कम तो अबू बकर जो आ कुरान बुधाण मा मोहम्मद जो कम आ वो तो अबू बकर जो कम आ कुरान पढ़ण मा मोहम्मद जो कम आ तो अबू बकर जो कम आ बुजुर्गन को वाक़या ॿुधंदा जनाब सिद्दीक अकबर रज़ियल्लाहु तआला तिजारत कंदो पियो दुकान गलाइंदो पियो तॾहिं बि कुरान जी तिलावत जारी तॾहिं बि कुरान जी तिलावत जारी अमीर उमर रज़ियल्लाहु तआला नबी पाक जो कलमो पढ़ो मुझे हुजूर फरमायो उमर तुझो भी मक्के में नालो तुझो भी मक्के में धाको पर केड़ी सया तोके मां हुजूर जे कदमन में जे झुकायो उमर रोई करे अर्ज़ कंदो पियो आका कुर्बान वन्ना जे उमर के पानी बनायो उहा हस्ती तो मोहम्मद जो कुरान विदो कुफर में जय अहिड़ो लबारो उहो जानो आहे मुझो उमर प्यारो उहो जानो आहे मुझो उमर प्यारो अज़ीम मञाए बातिल भॼायो वेरन जो छॾियईं उता पटे पाड़ो सिराज अब्बासी अज भी घणन खे ॿुधी नालो तंहिंजो थींदो आ मुंझारो उमर उमर बुलंद आवाज़ उमर जेड़ा जवान इन कुरान झुकाया तो कुरान हस्तिया जेके चौंदा प्यार से मदरसा खत्म थीना ये कुरान वाला खत्म थीना अल्लाह अकबर कबीरा या त्राड़ पुरानिया या गाल पुरानिया तहरीक पुरानिया अबू जेल वाला उतबे वाला शेबे वाला रड़ियों करे तहरीक हलाए मरिया हटा भी उनन जा गरिया पर अज भी रसूलुल्लाह जो कुरान चमकंदो पियो हुजूर जो ज़मानो मां अमादे आडो मक्की आयत तिलावत कई बे नंबर दे नजर तक जा अल्लाह अकबर कबीरा मक्के दा काबर अबू जहल के वडो बनाए नबी पाक दे आया मोहम्मद जेकरे तू रब जो सच्चो नबी आ जेकरे तू चाहींदो पियो असा तो मोहम्मद जो कलमो पढ़ो जेकरे तू मोहम्मद सच्चो आ तो मोहम्मद जो कुरान भी सच्चो आ एकड़ो कम कर असा मञण दे ला तैयार हुजूर फरमायो केड़ो कम कया किसे मक्के दे पहाड़न ते कुरान दी
तिलावत कर ये पहाड़ कुरान जे ताक जे जरिए पटजी वञन ज़मीन सिधी थी पवे वा ज़मीन असा आबाद कयो उन का बाद मनींदाले तू रब जो सच्चो नबी आ हवा के हुक्म कर असा हवा के हुक्म कर असा हवा के जरिए जिते वञो असांजी मर्जी मनींदासे तू रब जो सच्चो नबी आ इमामुल अंबिया गमगीन थी पया मां शोक में चोंदो आ ज़ोक में चोंदो आ मोहब्बत में चोंदो आ जो रब करीम ई फरमायो जिब्रील वारो कर मुझे मोहम्मद ने कुरान पहुंचा खोल रब जो कुरान दाढ़ा फरमाया वलौ अन्न कुरानन सुय्यरत बिल जिबाल अल्लाह पाक फरमायो वलौ अन्न कुरान जकर बेशक मां अल्लाह इन कुरान दे ताकत दे जरिए सुय्यरत बिल जिबाल मक्के जा पहाड़ हेडे होडे हलाया औ कुतियत बिल या इन कुरान दे ताकत दे जरिए जमीन जा टुकड़ा टुकड़ा करे छड़िया औ कुल्लम बिल मौता इन कुरान दे ताकत दे जरिए मोल जिंदा करे छड़िया इन कुरान दे ताकत दे जरिए पहाड़ हेडे होडे करे छड़िया इन कुरान दे ताकत दे जरिए जमीन टुकड़ा टुकड़ा करे छड़िया इन कुरान दे ताकत दे जरिए मोल जिंदा करे छड़िया ये भी कने भी ईमान को नानी ना चादे करे जेके सिधो रस्तो वठाया मां रब जी मर्जी आ जेके गुमराह कया मां रब जी मर्जी आ फनबल लिल्लाहिल अमर जमीया अल्लाह पाक फरमायो हबीबा जी मुंजा अल्लाह यो समूरो कंट्रोल मां अल्लाह जे हवाले आ समूरो कंट्रोल मां रब जे हवाले आ अते रब फरमाया मुंजा हबीब गणती न कजाए जेकरे मां रब चाया इन जो नक्शो जुनादो मिटाए छड़िया मां ताकत वारो रब एडो आ बोल रब जो कुरान फरमाया अवलम यसिल लजीना आमनु अल्लाहु यसा अल्लाह यसा अल्लाहु लहदन्नास जमीया बुलंद आवाज़ कुरान भी रहंदो त कुरान वारा भी एक किताबुल्लाह बियो कलामुल्लाह टियों बैतुल्लाह चौथो वलीउल्लाह इन जी निस्बत काॾे आ रब पाक दे पुज जी निस्बत जो ताल्लुक जो जोड़ रब सां हुजे अबा लोडो ईंदो हक जी बुजुर्गन जी चवणी आ त हक जी बेड़ी लुडंदी आ पर बुडंदी असा जो मोहम्मद भी सचो त मोहम्मद जो कुरान भी सचो तो न सुभान अल्लाह नजरत गजा अमीर उमर एतरो त कुरान पढ़ना रमजान मुबारक के महीने में जो उमर से अखिन में भुंज फैली वेंदा अते उस्मान रजी अल्लाह तआला नो दुनिया दे अंदर रया नासरे कुरान बन गया सामे कुरान बन गया शहीद कुरान बन गया अली त चो अलिया मता को आरो करो मथू खरो चवे उलमा जो बनवारा जिक्र अली हक नाल मुझे हक में रब जो कुरान चो अली अलिया हक जो वलिया शेरे जलिया नकर नफरत हेदे हलिया ये तोड़े भी हैदर अली अलिया तो हेदे भी हैदर अली अलिया अली हाजिया अली आलिमा अली आबेदा अली जागेदा अली साबेरा अली साकेरा अली मुहक्किका अली मुदक्किका अली गाजिया अली काजिया अली पको नमाजी जिले खैरपुर वारी गोठ में मावाइस को मुहर्रम जे महीने में जो हाने ताजो गुजरियो ए नाथवान कठो माडे आई पर्ची मा चोबा मा नंढो मौलवी पर्चन वाला बुजुर्ग पोते जैसे तकरीर तू पियो करे जवाब दे न उन पर्ची में लिखलो त तमा देवबंदी चौथा त चेंद यारन में अली जो नंबर चौथो आ बुजुर्गो तमा द अली जे मकाम के घटायो था नंबर जो सादा तकड़ न कजा जवाब मोट भी आए मा अवा का पूछा तो नबियन में आखिरी नंबर केंजो आ असा जे साईं जो पर शान हड़नी का तमा के के चवा त नंबर ते मकाम घट थींदो अबू बकर जी मंजिल पांजी उमर जो मंजिल पांजी अल्लामा अली शेर हैदरी खैर परवारा फरमाइंदा जे अबू बकर जे शान के पढ़ंदे ब्या सहाबा भूली वेंदे जे उमर पढ़ंदे ब्या सहाबा भूली वेंदे उस्मान के पढ़ंदे ब्या सहाबा भूली वेंदे अली के पढ़ंदे ब्या सहाबा भूली वेंदे हर एक सहाबी जो शान मकाम पांजो आ वरी चोंदो आ लही आया से मानी वर जगह दे पुत कचहरी दी हाने त यारी में आगा लहिंदो आ को माके जैसे तमा देवबंदी अली जी तारीफ करे जानो पर आयो ठिकरन याद तदे भी कोन खाइंदा मां अमा का पूछा दो बाबा असा खैर जानकारी ना आयो अबा खैर जानकारी न्याद जानकारी सबील जानकारी मां अमा का पूछा दो नमाज कंजी इबादत आ
नमाज हज कंहिंजी इबादत आहे, ज़कात कंहिंजी इबादत आहे, नमाज पढ़ंदो आहे नियत कंहिंजे लाइ कंदो आहे? हाँ बा, नमाज रब जी इबादत आहे, नमाज पढ़ूं त कंहिंजे लाइ? अल्लाह जे लाइ। हज पढ़ूं त कंहिंजे लाइ? अल्लाह जे लाइ। ज़कात ॾियूं त कंहिंजे लाइ? अल्लाह जे लाइ। ख़ैर ॾियूं त कंहिंजे लाइ? उबता वकड़ न हणो ॻाल्हि सिधी कर। वमा उहिल बिही लिग़ैरिल्लाह, रब तो फरमाए जे ख़ैर में नालो मां अल्लाह जो नालो मां रब जो नालो ना है, गैर जो नालो आहे त उहा मानी हलाल ना है, बल्कि चाबा अली अलिया मुर्शिद जो अली अलिया हक जो अलिया असा अली जा परवाना मस्ताना दीवाना बुलंद आवाज़ मोमिन मुबारक ये मुझी पांजी मोहब्बत है, मुझी शेर शायरी हलंदी समझो था ना, ई न को जो मौला शेरन जो जोर नो ये मुझे एकड़ी पांजो चस्सो मोमिन मुबारक पंजो अलिया हथड़ो खणी चो चो पंजो अलिया जन्नत उन्हनि जी आ जंजो अलिया। पर जे वण नमाज कुरान ना है वो हैदरी लखी मोड़ ते कुछ साल पहिरियां मां वञा पियो सुल्तान कोट ठुल पियो वञा आवाज़ ते गाॾी ख़राब थी वई, पोइ मां वरी वेगन में वेठो मचो देर थी थिए गाॾी वारे खे चयो भाउ तूं कमु कर त मां पुॼा वञा। फ़क़ीर मौलवी असां ग़रीब असांजो फ़क़ीर ई लॾो। पोइ मां वेठुमि फ्रंट सीट में, हिकिड़ो दोस्त हुयो, पोइ मूंखे छो त असां वहाबिन जी टोपी आहे पधरी, पोइ मूंखे ॾिसी करे यारनि हलायो मातम चैना जा सेठ छा थो सम्झे। मां चुप कयो वेठो हुजां, ॿ ॼणा हुजनि यूनिवर्सिटी जा छोकिरा सखर जा, पोइ चऊं हिक ॿिए खे चवण लॻा आहे त वहाबी पर चिड़ाई कोन थो। मां वतो मां त बागो मजोबा चिड़े उहो जंहिं वटि अली वारो सामान न हुजे, असुल हैदरनि जी जमात असांजी खामा खा माण्हू बि छेड़ींदा अथव, सम्झो था न। हिकिड़ी जॻह ते अल्लाह मौलाना अब्दुल जब्बार हैदरी साहब, मां उन जॻह ते वाइदो करे आयुमि, हुई बि बुज़ुर्गनि जी सम्झो था न इमाम बारगाह, मथों अलम हेठों मां क़ुरान पढ़ियो। कारी अब्दुल जब्बार हैदरी साहब जो वो तो जड़ो थी पियो, वॾड़े जो ज़मीन मुंहिंजी 18 मां देवबंदी जो जलसो करायुसि, सम्झो था न। पोइ जॾहिं मां हुते वाइदो कयो चे माण्हू इल्ज़ाम हणंदा न असुल हैदरी जमात देवबंदी जी। हैदर करार बहादुर तेडो हो हिकड़ी चंगा मुझो मुर्शिद अली तलवार रखनी करे अरबी में शेर पढ़ी करे मैदाने अमल में आया, शेबा नाले काफरन जो मोतबर पहलवाना नजरत गजा अल्लाह अकबर कबीरा मुर्शिद अली के चोंदो पियो अली शेरन के कम को न हलंदो, ते तलवार दी जरूरत आ, तुझी उम्र मुझो तजुर्बो, मुझे मुर्शिद अली फरमायो तकर न कजाए जेकरे तुझी उम्र जंगन में गुजरी आ। अली मुर्तजा फरमायो व अनल्लज़ी सम्मत ली उम्मी हैदरा, हज़रत अली फरमायो जेकरे तू पहलवाना जिंदगी तू जंगन में गुजारिया, मुझी उम्र को जो तजुर्बो तो ख्याल कजाए हिन सिंह जी भी अमर नालो है वरथवा यो अलिया अल्लाह अकबर कबीरा। मां इन जे करे गाल छेड़िया छो त हिन मदीने जे अंदर हैदर करार रज़ी अल्लाह ताला जी शहादत थिया। नज़रत गजा मुझो अकीदो आ, मुझे वडन जो अकीदो आ, मुझे जमात जो अकीदो आ, मुझे बुजुर्गन जो अकीदो आ। असां तो बंदन जी पेशी गई काई भी नमाज मुकम्मल न थींदी आ जेसी जे आले मोहम्मद जो जिक्र न हुजे। असां जी फजर नमाज जे अंदर, ज़ोहर नमाज जे अंदर, असर नमाज जे अंदर, मगरिब नमाज जे अंदर, ईशा नमाज के अंदर जिक्र मोहम्मदा जिक्र आले मोहम्मदा तू भगतन के पाक मनीदो मुझो ईमान अकीदो आ रसूलुल्लाह जो घराणो ही चौपाका। हैदर दे लाल प्यारे हैदर दे लाल प्यारे सादी आंखां दे तारे आखो न सुभान अल्लाह। थोड़ी थोड़ी सराकी में को भी आंदी है माशाअल्लाह, जरा ऊंची आखो सुभान अल्लाह। हैदर दे लाल प्यारे साडी आंखां दे तारे जावा मैं वारे वारे जावा मैं वारे वारे अम्मा दी गोद ते पढ़िया कुरान जिन्ना अम्मा
अम्मा दी गोद चे पढ़िया कुरान जिन्ना मदनी करीम दी चूसी जबान जिन्ना कंधियां ते चढ़ के बांधे जुल्फानू फड़ के बांधे नाने दे राह लड़ांदे कमली वाला नाना करबल दी वादी अंदर सुनिया दा पीर वेखो बचड़े को हाके लेंदा नारे तकबीर वेखो बराल गाल वधी वेंदी इख्तिसार सा अली मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु हिनी रमजान मुबारक जे महीने में कुर्बान थिया पर यो पस मंजर किया पेश आयो अल्लाह अकबर कबीरा मुख्तलिफ तारीखूं मिलंदू पयूं सरजमीन मक्का दे खारजन जो टोलो जमो थियो मशवरो गलंदो पियो मीट गल भी पया प्रोग्राम जारी आ वडा तबसरा गलंदा पिया नजर तक जा अल्लाह अकबर कबीरा खारजन दे हिकड़े वडे ऐलान कयो चटिन माण्हू जो कम तमाम करनो आ एक जो नालो अली मुर्तजा जो अमीर माविया जो अमर इब्न यास रज़ी अल्लाह तआला नो आर को तमाम जवान इन टिनी माण्हू जो कम तमाम करे एक रात में इनन जो कम करनो आ नजर तक जा फरक बिन अब्दुल्लाह तमीमी हथ मथे कयो आ त अमीर माविया के ज़बह करण मुजी जिम्मेवारी आ अमर बिन बुकेर चोंदो पियो आ अमर इब्न यास के कत्ल करण मुजी जिम्मेवारी आ हैदर करार के कत्ल करण मुजी जिम्मेवारी आ अब्दुर्रहमान बिन मुलजिम चोंदो पियो आ अल्लाह अकबर कबीरा मसोरा खत्म थी वया प्रोग्राम खत्म थी वयो मीटिंग खत्म थी वई अब्दुर्रहमान बिन मुलजिम कूफे जे धरती ते आयो दुकान खोले करे तलवार जो कारोबार कंदो पियो आ नजर तक जा एकड़ो ॾींहुं आ शाम जो पहर आ मुझे मुर्शिद अली जी कचहरी आ अब्दुर्रहमान बिन मुलजिम कुंड सां वेठो आ अली जी नजर पइजी वई हैदर करार शेर खुदा रज़ी अल्लाह तआला नो पुट हसन के फरमायो अबा यो केड़ा नो मानू नजर इंदो पियो आ जैसे कूफे जे अंदर दुकान जे अंदर कूफे जे अंदर दुकान कढो दई तलवार जो व्यापार कंदो आ तलवार जो कारोबार कंदो आ अब्दुर्रहमान तुंजो नालो आ मुझे मुर्शिद अली फरमायो पुट हसन यो सही मानू कोन लगंदो पियो आ इन जो नजरियो ठीक न आहे सोच ठीक न आहे इमाम हसन चोंदो पियो आ अबा हुकुम को तुरंदो कम तमाम कया मुझे मुर्शिद अली फरमायो गुनाह करण का पहरा सजा जण शरीयत जे खिलाफ अली जो दौर हो त अदल इंसाफ बि त हूंदो हां दई हाणे त पाण वट अमुन आ न गालायो न अमुन लगे तो तव्हां वट अमुन आ साने त नूंदा समझो था ना ये कतर जी जमात आई आमिल बिस्मा रमजान मुबारक में बयान वो अरबी एकड़ो आलम बटे में कचरी कई मां वो मां पूछा तो कैफ पाकिस्तान छे आसन मतलब सावण जो नूंदा सा जानू एडे बिस्मा लाड़ साइड वो तो दोस्त ते निवासी असा उत्तरादी मजदूरी न रखदा मुझे लगे तो तोखे बरो आयो हां सही सही मसो साहब गाड़ी खसी हो ना सही मिलियो असा पूछा कैसे सही जे पुछो बा केरा ते सुमरो हां राशन महमूद जो चाचो हां साईं बुधायो बा बदो सही काबिल एहतरामो पर कार्रवाई थींदी कार्रवाई के जदी काबिल एहतराम तो पो कार्रवाई शादी जैसे मसलो यो आता ने पंध जो हेडो कयो आ जण पिणस कमाई दई असावण नूंद त इहो थी जेसी जे कुरान जो कानून नहीं दो न बा तेसी ते इंसाफ जी उम्मीद कोने कूंधर कुछ ना रोज पर के जे मथे ते जूं ही कोन पई इंसाफ भी रब जे कुरान में आ रसूलुल्लाह जो जमानो आ जे दिल बन नबी इमामुल अंबिया मक्के के फतह फरमायो एकड़ी औरत आ जेका माल गनीमत मां चोरी कंदे पकड़जी पई केस मुझे रसूलुल्लाह दे आयो इमामुल अंबिया फैसलो फरमायो इन जे हथ के कपियो वने नजर तक जा वो कबीले जा मानू असरा था सहाबी के वठी करे नबी पाक दे आया सैसा न्याणी आ नंगवा कर दया असा मौत दोजन दे ला तैयार हथ न कपियो इमामुल अंबिया कावड़ में आया तमा एक रब जे नबी के चोंदा पियो इंसाफ जो इंसाफ के सदे दे हुजूर फरमायो लौ सरकत फातिमा
फातिमा बिन्त मुहम्मदन लकत दुयदा हुजूर फरमायो ये त तहांजी न्याणी आ जेकर इते मुहम्मद जी धीअ फातिमा हुजे आ तने भी मां मुहम्मद मुस्तफा इंसाफ कया। हाणे गरीबन जे लाइ हिकु फ़ैसिलो, अमीरन जे लाइ ॿियो फ़ैसिलो। ॾिसो था न रोज़ सोशल मीडिया ते फेसबुक जो दौर आहे, अमीर जो कदम नूंद पियो करे पर बरी गरीब को लोड़े थो, चए बस सिर्फ़ हक़ इंसाफ चे। ॾिसो न बा इंसाफ थियो न, इंसाफ तॾहिं मञीदासीं जॾहिं अमीर गरीब हिक पलड़े में बीठा। हाँ भाई बराल अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु मना फरमायो मां वाक़े के खत्म कया स्याए सिक जे किताबन मां ये गालियों तमा के मिलनियो। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर जी नमाज पढ़ी करे कुछ टाइम पासे ते लेटी पवंदा, फजर जे नमाज जे इंतजार जे लाइ मुझे अली साईं भी इन ॻाल्हि ते अमल कंदा। अली साईं भी अमल कंदा। अल्लाह जी कुदरत हालांकि इमाम हसन साईं तकरीबन साईं सां फजर वा नमाज ते गॾींदा, पर कॾहिं कॾहिं इत्तेफाक थी पवंदो आहे। अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु मस्जिद जे अंदर आया, नमाज में बीठा। अब्दुर्रहमान बिन मुलजम मस्जिद जे सफर में लिखो वेठो आ। अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु नमाज जो शुरू कया, हज़रत गजा इन्ही रात में अमीर माविया जे मथों भी हमलो थियो आ, पर अल्लाह अमीर माविया के बचायो। अमर इब्न आस रज़ी अल्लाह तआला अन्हु उन रात फजर वाली नमाज ते कोन आया, छो त पंहिंजे घर को न होया, कादे मुतल होया। साईं पंहिंजो नाइब मुक़रर करे आ चेहरा अली जे मथा हमलो थियो आ, अमीर माविया ते हमलो थियो आ, चेहरा ते हैदर करार ते हमलो थियो आ। अमर इब्न आस जो नाइब भी मुसल्ले ते कब्जी वयो, बहरहाल हैदर करार शेर खुदा जख्मी थी पया। इमाम हसन साईं मस्जिद जे अंदर जो आया, अब्दुर्रहमान बिन मुलजम जे हथ में तलवार जे चोटी मां रत जा कतरा चिकरंदा पिया। सुनो असन समझियो इन को कुधो कम कयो आ, कुल्ले ते चादर के लाए करे अब्दुर्रहमान बिन मुलजम के बधो आ, पांजे अबे अली दे आयो। अब्बा घबरायो ना, तमाजे दुश्मन के मां बधी आयो आ। अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला फरमायो अब्बा तकड़ न कजाए, अन्या मां अली जीरो आ, अन्या मां अली जिंदा। जेकर मां पाण रहयो त मां पाण फैसलो कंदो मां, जेकर मां तुझा जो जहान सदे वना तो पेरी वसियत को कया त माफ करे छॾजांस। बी त शरीयत जे मुताबिक फैसलो इहो अली आ जे दुश्मन के भी माफ करण जी वसियत। बुलंद आवाज़ ॾाढिया बराल वो अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु चोंदो पियो आ इहा ॻाल्हि मूंखे पसंदि आ त हाड़ जा ॾींहं हुजनि मां अली खे रोज़ो हुजे। इन जे करे मुझे साईं फरमायो लौ यतमन्नत उम्मती अन तकून सनत कुल्लहा रमज़ान। साईं फरमायो जेकरे मां महबूब जे उम्मत के पतो पइजी वने त रमज़ान महीने जो शान केतिरो आ। मां मुहम्मद जी उम्मत तमन्ना करे त सॼो साल ई रमज़ान। ऐं असां ॾिसंदा आहियूं जेको हिकु रोज़ो न रखंदो न पुछा बि उहो कंदो, मुला ईद जो चंडो करे थो बि ॼण 2 महीना गॾु रोज़ा रखिया थे। सम्झो था न बा कंहिंखे अकुस जो चवणो पंहिंजो कोन थो वणे। बहरहाल रोज़नि जी वॾी फज़ीलत मुझे साईं फरमायो जेको अल्लाह जे रज़ा जे लाइ रोज़ा रखे थो न बा, जेको भी अमल कयो नियत इन में इहा हुजे त रब जी ज़ात परजी पवे। छा बा से वॾा ॿेर वारा रहमतुल्लाह अलैह, मां इहो मिसाल ॾींदो रहंदो आहियां, यूट्यूब ते साईं तक़रीर तव्हांखे मिलंदी। साईं फरमाईंदा भले पहाड़ जेॾो अमल करे न रज़ा रब जी न आहे त टके जो फ़ाइदो आहे बा। कहिड़ो बि कमु कयो न दीनी त उन में नियत इहा हुजे त रब जी ज़ात रिजी पवे, अल्लाह जी ज़ात पर जी पवे। मां मिसाल ॾींदो आहियां, पुराणे दौर में शादी जे मौके ते सच्चाई मोहब्बत ऐं ईमान हुयो। पुराणे दौर में वो सनी सुठी मज़ाक थींदी, सम्झो था न बा पुराणे दौर में। हाणे दोस्त मुंहिंजो रोड़ी जो उनजे पुट जो पढ़ियो मां निकाह, पोइ मां उनजे पुट खे पुछां पियो अबा माई त वठे थो गुस्ल जो तरीक़ो त ॿुधाए न। साईं तूं वरी मुंहिंजी बेइज्जती थो करी। अड़े मां कहिड़ो तीरो हयो मां पुछां तो भाग न समझाए। हाँ साईं हम सो कावड़ जी मां हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां। हिकिड़ो पठाणो बुज़ुर्ग मानसेरा जो मौलाना सिफ़त साहब रहमतुल्लाह अलैह चोटी जो उस्ताद मुबल्लिग पंहिंजे जगह ते पर मुदर्रिस जी मेहनत मथे आहे, सम्झो था न। पोइ साईं फरमाइनि पिया त मुंहिंजे मदरसे में निकाह आयो, मां निकाह जो पढ़ियो, बाद में चयोमांसि अबा निकाह त पढ़ियो त मां सच ॿुधाए नमाज़ पढ़ंदो आहियां। चई साईं पढ़ंदो न आहियां, भला पढ़ां त तूं छा ॾींदी? चई चंडा अलाह ॾींदे मां छा ॾींदो, छो त सूफ़ी मुख़लिस बि आहिनि न। हाँ बा मुल साहब पठान चइबा नथो मुड़े 40 ॾींहं जमा सां नमाज जी पाबंदी कर, इनाम में मां भी मेह ॾींदो सां।
समझो था ना हाणे मुला भी पठाणो घोट भी पठाणो समझो था कम काथे पहुतो रमजान अगे पहिरां हिकिड़ी मैसेज हली फेसबुक ते ॾिठी हुन बाद में दोस्त ने कॉपी कई त हिकिड़ो पठाण ॿिए खे चए थो अहिड़ो कारी साहब लही ॾे रमज़ान पियो अचई जंहिंजी हिकु बि ग़लती न वञे हल भेण समझो था न त हुन चयो बाबो हीअं कर जिबरील ॾे काल मिलाए त को मथो वठी चे छो चे न बागा केतिरो बि कारी मोतबर हुजे क़ुरान दरियाव आहे कॾहिं न कॾहिं ग़लती हा वाह हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा अथव पाण कोन पढ़ंदा पोइ वत तई कारी साहब जूं ग़लतियूं ॻोल्हींदा समझो था न साईं जो मां उनखे जो इहा मज़ाक कई अरसो गुज़री वियो बाक़ो ॻाल्हि ज़हन तो लही वई गर्मी हुजे शबर ते वेठो अबू दाऊद जो अरबी जो तालिबन खे दर्स निज़ामी जो किताब वो पढ़ायां वेठो आयो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह अब वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह व बरकातहू कीअं आयो से में काथी अड़े हे मदरसो आया वाड़ो साईं तू जो चयो त 40 जी जमात नमाज पढ़ो त में मिलंदी जे चंड्रा मां चुमाए मनन मंद आदत पई तू जा इस्टाम ते लिखी वई हा वाह तो मां चवंदो मुल्ला को नाहक में पैसो कढणो मखे खे मालिश करनी आ भेणी थोड़ी आ समझो था न ये हराम जी बदी आ जो मुल्ला को तो में कढ साईं चो बा हो भी हो सूफी मानू जे मुल साहब पो तुजी भी त नियत ठीक को न हुई तुजी भी नियत ठीक मां भी हड़ई नमाज़ू मुल्ला बगैर वुजू जे पढ़ियो थमाए पुज भला चवण जो मकसद यो त अमल चोटी जो रसा रब जी न हुई त फायदो बा त केड़ो भी कम कयो नियत या होजे त रब जी ज़ात रिझी पए कंहिंजी रब जी ज़ात पर जी पए बहरहाल नज़र तक जा ऐं 3 नंबर ते क़ुरान अज़ीम जो हक़ इहो आहे त क़ुरान जे माना मतलब खे समझणो ज़रूरी आहे अज असां नेट जा माहिर फेसबुक जा माहिर लैपटॉप जा माहिर टच मोबाइल जा माहिर पर अफसोस आहे क़ुरान जे माना मतलब जी ख़बर न आहे जंग रसालो जो मंजिल का मदरसे में पुराने दौर में हिकड़ी बहालपुर में यूनिवर्सिटी अब्बासी नाले अञा भी आहे पर हाणे उन वटि तालीम जो हाणे उबूर कोन्हे उतने टाइम वॾो नालो इन यूनिवर्सिटी जो वॾा मकाला बुज़ुर्ग लिखिया आहिनि पोइ इस्लामियात जी जेका तालीम उन ते घणो माना महिनत थींदी अंग्रेज जो वफ़द आयो इस्लामियात वारे रूम में जॾहिं विया त तालिब क़ुरान पिया पढ़नि हिकिड़े खे अंग्रेज वठी बांह उथायो भला जंहिं किताब जी तिलावत करे थो तोखे माना मतलब जी ख़बर आहे जैसे माना जी ख़बर न आहे बाक़ी कारी साहब जेको पढ़ाईंदो आहे मां वो अल्लाह जो क़ुरान यादि कंदो माना जी ख़बर त अंग्रेज मुस्लमान जे गैरत खे जिंजोड़े जे तव्हां असांजी ॿोली त सम्झो था असांजी अंग्रेजी ॿोली ॻाल्हायो था पर जंहिं ख़ुदा जा पुजारी हो तव्हांखे अल्लाह जे कलाम जे माना मतलब जी ख़बर न आहे त इहो रब जे क़ुरान जो हक़ अथव त अल्लाह जे क़ुरान खे समझो था न रब जे क़ुरान जो इहो हक़ अथव पाण बि क़ुरान पढ़ो पंहिंजे बच्चनि खे बि क़ुरान पढ़ायो इहो क़ुरान जो शायब हक़ आहे ऐं 4 नंबर ते क़ुरान जो हक़ इहो आहे त क़ुरान जे मथां अमल ज़रूरी आहे क़ुरान जे मथां अमल ज़रूरी आहे जेकॾहिं तव्हां सां क़ुरान जे मथां अमल कयो आहे त रुसवा न थियो आहे गैरनि जा गुलाम न थियूं हा जेकॾहिं दिल सां माण्हू कम करे त छा न थी सघंदो अल्लामा अली शेर हैदरी रहमतुल्लाह अलैह जेल में क़ुरान यादि कयो केरपुर वारा रहमतुल्लाह अलैह जेके साईं फरमाईंदा त रजबुल मरजब जो महीनो पोख पोखण जो महीनो आहे शोबान जो महीनो पोख खे पाणी ॾियण जो महीनो आहे ऐं रमज़ान जो महीनो लाबारे जो महीनो रमज़ान जो महीनो लाबारे जो महीनो आहे मौलाना अताला साहब बुखारी रहमतुल्लाह अलैह अजीब जुमला फरमाईंदा जेको क़ुरान खे सुञाणींदो उन खे रब जी हर मखलूक सुञाणींदी बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा दुनिया मुझो कदर न कयो मां क़ुरान सीनो चीरे पढ़ी फरमाईंदा जेकरे अताला साहब बुखारी सितारन ते क़ुरान पढ़िया टुटी ज़मीन ते किरी पवनी जेकरे बुखारी चंद ते क़ुरान पढ़िया बदती पढ़िया पर दुनिया मुझो कदर न कयो साईं मोहम्मद मुराद सखर वाला रहमतुल्लाह अलैह संजो वाक़ो बुधाईंदा जे बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा जॾहिं ख़त्म नबूवत जे करे मां जेल में ईशा जी नमाज़ पढ़ी करे मां कमरे में बारीक में वेठो आहियां अंग्रेज आया ते रात तोसां वॾी वेठन थींदी वॾो ज़ुल्म थींदो जे कहिड़ी ॻाल्हि आहे मौलाना जेकॾहिं क़ुरान जो कमु छॾींदो आहे ख़त्म नबूवत जो कमु छॾींदो आहे तोखे आज़ादु कयो वेंदो त रात न त वॾी रिथ रिथियूं वेठा आहिनि जे कहिड़ी रिथ रिथियूं वेठा आहिनि राति तव्हांजे कमरे खे खोले करे हिकिड़ो झंग जो सीन पालतू आहे कमरो खोले करे तव्हां ॾे छॾियो वेंदो बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमायो तव्हां ज़ुल्म आज़मायो तव्हां ज़ुल्म कयो तजुर्बो करे ॾिसो क़ुरान पढ़ंदो मां ॾिसी वेठो ई न ईंदो मां रब जे क़ुरान खे सुञातो आहे रब जी मखलूक मांखे ज़रूर सुञाणी बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा जॾहिं
कमरो मुझो कुलियो मुझा हथ बधो पेर मुझा बधो कारे रंग जी चादर मुते सटियो मां कुंड में पियो मां शींह जी आहट अचण ते महसूस कम त हाने कमरे में अची वियो बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा मां सीनो चीरे रब जो कुरान शुरू कयो आने अल्लाह जो कुरान पढ़ो मां यासीन जी तिलावत शुरू कया फरमाया यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तकीम बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाइना माके इए जो महसूस उलमा उकासी कया जण सी इए तो चवे सैयद घबराना मां जंग दो सीवा तू मोहम्मद जो नौकर मां भी तुझो चौकीदार आजा इहो कुरान मेहनत सां सब कुछ कम थींदो आ ऐं मौलाना हुसैन मदनी रहमतुल्लाह अलैह भी जेल में कुरान याद किया मौलाना शेखुल हिंद रहमतुल्लाह जो शागिर्द ने साईं ना गडो बराल कुरान जे मता अमल भी जरूरी आ कुरान जी तबलीग भी जरूरी आ बुजुर्ग लिखियो आ त मदरसा सां तावन कोन या भी तबलीग छाबा ये मदरसा जा तालिब ये 25 पढ़ी तैयार थींदा शहरन में इलाकन में कुंड कुर्स में कुरान पढ़ंदा तवा जे ला दुआ घुरन या न घुरन जिते भी कुरान जो कम कंदा तवा जे खाते में अजर पियो हलंदो या भी शायबा तबलीग तेरे शान वारो कुरान अल्लाह तबारक व तआला रमजान मुबारक के महीने में नाज़िल फरमायो तुम्हें सारो रमजान अल्लज़ी उनज़िल फीहिल कुरान बुलंद आवाज अब जे रमजान जा रोजा रखा भी वक्त गुजरी हो जन रखा भी वक्त नबी से फरमायो ऊती तो उम्मती खम्स खसाल हुजूर फरमाया रमजान के महीने में अल्लाह मां मोहम्मद के उम्मत के 5 इनाम अता फरमाई थानवी रहमतुल्लाह लिखो आ एतकाव शहो इनाम तावण भी को बैठो हो ना हां सही जो हुजूर फरमायो मन एतकफ असरन का हज्जतैन व उमरतैन नबी पाक फरमायो जेको रब दे रजा जे लाए एतकाफ में वेंदो आ तहाके में वेंदो आ हुजूर फरमायो त अल्लाह तबारक व तआला बिन कबूल पेन हजन ए बिन उमरन जो सवाब लिखराईंदो आ एकड़े बुजुर्ग लिखियो आ त तहाके में वेहण वारो मानू जिद्दी फकीर जे मिसाल आ नूरुल दावर लिखियो आ अब एड़ा फकीर लगी वेंदा न बा खैर नडी ने न उथंदो माई रब जे दर दे धरणो है वेठो आ अल्लाह न बख्शी ने नो थनो मां एक दी गुजरियो बियो दी ट्रोनी दादी गुजरिया जिद कई वेठो आ हदीस कुर्सी आ रब तो फरमाए तेरे बार बार बानो मां रब को घुरंदो आ मारा नमी नो रब आ मां रब एडो भी बेकदरो ना आ जेको घुरंदो मां अल्लाह दी दो मां जेको घुरंदो मां रब अल्लाह जे दर ते अचूं त सही न बा तवा असा जे अचन में देर आ पर रब करीम जे परचण में देर मुस्लिम शरीफ जी रिवायत आ मुझे साईं फरमायो जने गुनाहगार बानो अल्लाह जे दरवाजे ते इंदो आ न रब के एडी खुशी थींदी आ नबी से मिसाल दे समझायो आ जे बया पाना बरपटा घेरा बा जमीना हुजूर फरमायो एकड़ो मानू घोड़े ते सवारा उन घोड़े जे कजावे ता मथों किरी पे वरी सामान सूदो उठ गुम थी वनेस केडो तो दुख में गंगीनी में वेंदो हुजूर फरमायो वरी ओचतो सामान सूदो उठ मिली वने से केडी खुशी गम नबी से फरमायो एतरी इन बाने के खुशी न थींदी जेतरी गुनाहगार बानो जने अल्लाह जे दर ते अची करे रब को माफी वठंदो रब के एडी खुशी थींदी आ हां सही अल्लाह पाक तो फरमायो मुजा हबीब त्रे बाना मा रब के डाढा प्यारा एकड़ो बानो जेको मां अल्लाह जो दिल में भव पैदा करे पंजा गोड़ा तो आए यो बानो मां रब के वणदो आ ए या गाल भी मां रब के वणदी आ ए बे नंबर ते अल्लाह पाक फरमाया मुजा सोना जेको गुनाह न को तौबा न थो करे न इनके आजाब कया या गाल मां रब के वणदी आ ए टे नंबर ते फरमाई जरे मोहताज लाचार बेकस बानो मां रब को घुरंदो आ न यो बानो भी मां अल्लाह वणदो इन महीने में हिकड़ी रात आ जेका 1000 महीने का भली आ वो केड़ी रात आ 27 जी रात आ ए बुजुर्गन लिखियो आ अल्लामा जोजी रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा जरूर ना है त सजी रात ओ जागे में गुजारे इन रात जो हिकड़ो घंटो भी नसीब थियस त हारिया बीणा हिकड़ो घंटो
इन रात में कुरान जी तिलावत कई 1000 महीना कुरान जी तिलावत जो मुकाबलो न कंदा इन रात खैर कई कि गरीब मिस्कीन जी मदद कई तहज्जुद पढ़ी नफिल पढ़ी माना एक घंटो भी इनजे करे बुजुर्ग लिखियो आ तारीख में समझाणी जे हवाले से त आखिरी असरे में रात जे टाइम ते उठी कलाक डेढ़ जरूर इबादत कंदा क्यों जेड़े भी रात में या रात हुंदी तवा के घंटो ब तवा के नसीब थी वेंदी समझो ना बा घणो वायदो या थोरो जरूरत अमल जी आ बगैर के ने चूड़ जे मां पाए जे बयान के खत्म कंदुस जेके मां जुमला गालाया तो बुधा अल्लाह तबारक व तआला असा समूरन के अमल करण जी तौफीक अता फरमाए जरूरत बा अमल जी आ हालांकि तो वने तो वाइज असा तकरीर डाडो बुधऊं दा पर अमल असा में कोने समझो था ना बा अमल जरूरत बा अमल जी आ कुरान घणो बुधऊं तकरीर ड्रगी बुधऊं ना थोड़ी अमल क्यों से त तवा असा जो प्रोग्राम सजायो आ अजो अद क्यों त इंशाअल्लाह हे तहानी जन रोजा रखा अल्लाह उनजा कबूल फरमाए जेके रह जिया इरादो कयो रब दी ना हयाती जा इंशाअल्लाह तो तू रोजा रखदास ऐ नमाज पढ़ो कुरान को सवा नमाज को सवा अबा चाड़ो ही ना जेके तवा चौथा असा जी दुनिया भी सोनी थे आखिरत भी सोनी थे पाण में नमाज पढ़ो घर में भी नमाज जो हुक्म कयो पाण भी कुरान पढ़ो पांजे बच्चन के भी कुरान पढ़ायो जेके मा जुमला टूटा फूटा अमा जे आडो गालाया अल्लाह तबारक व तआला पांजे बारगाह लई जंद मंजूर मकबूल फरमाए अरे माली न दे गाली हमने बिगाड़ा है क्या तेरा ये चमन है शेर करने का न घर तेरा न घर मेरा काहमा कमद न थे थोड़े गुरिया चाढ़े घर अकमा अंब न थे थोड़े फुटिया झले फर पराओ पंजो न थे थोड़े लुटे देस घर पीर मां परवर न थे हुजे केडो बि ताकतवर भिट जो घोट लतीफ जे थोड़े हलियो वने सर तब साथ रुबो सत जो शल करे कुर्ब करीम मिले कफन जरी ना है सह पगंड जी कणे एडी तो तू भरी आही तोर तितर जिया सदाई शेर वरी भुलियो आ भोतार विंदे भो में भुरी पेरा दुस पाण पुढल लुआ गुनाहन मंज घिरी वने न मुफ्त में मरी कढे तो ऐब बासी जा जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा अलैना